नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त क़ौमी असैम्बली जे तक इन 221 ते नंढी चूंड में गैर हतमी गैर सरकारी पोलिंग स्टेशन जा नताइज अचण जो सिलसिलो शुरू है। मिठी में 190 पोलिंग स्टेशन जा गैर हतमी गैर सरकारी नताइज अची विया आहिनि, जंहिंमें पीपी जे उम्मीदवार पीर अमीर अली शाह खे 76,700 वोट मिलिया आहिनि, जॾहिं त पीटीआई जे उम्मीदवार निज़ामुद्दीन राइमू खे 28,766 वोट मिलिया आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त क़ौमी असैम्बली जे तक इन 221 ते नंढी चूंड में गैर हतमी गैर सरकारी पोलिंग स्टेशन जा नताइज अचण जो सिलसिलो शुरू है। मिठी में 190 पोलिंग स्टेशन जा गैर हतमी गैर सरकारी नताइज अची विया आहिनि, जंहिंमें पीपी जे उम्मीदवार पीर अमीर अली शाह खे 76,700 वोट मिलिया आहिनि, जॾहिं त पीटीआई जे उम्मीदवार निज़ामुद्दीन राइमू खे 28,766 वोट मिलिया आहिनि।